चेटी चंड जी सभी खे वाधायूं वाधायूं वाधायूं। मुंहिंजो नालो प्रिया खटवानी आहे। मां 17 सालनि खां होम सर्विस पार्लर जी वेंदी हुअसि। हाणे गॾु कयो कमु छोकी हींअर मूं करोना में पंहिंजो बेटी बिज़नेस चालू कयो आहे ऐं सिंधी मिठाइयूं जीअं खोराक शुगर विद जैगरी विद मोहनथाल साटा सब मां ठाहींदी आहियां। मुंहिंजो फोन नंबर आहे 05042274930। आनिशा ठकवानी ऐं मां मिठाइयुनि जो बि कमु कंदी आहियां। मां ज्वेलरी जो बि कमु चालू कयो आहे व्हाट्सएप ते। ऐं मिठाइयुनि में गुलाब जामुन थिया ऐं नारियल थी राखी ते ॾियारी ते जाम हलंदो आहे। सील जी मिठाई थी तव्हांखे सभिनी खे इहो ॿुधाइण थी चाहियां कि अॻिते वॾी राखी आहे हुननि ते कॾहिं खपे कुझु त ज़रूरु मूंखे ॿुधाइजो। ऐं सभिनीनि खे चेटी चंड जी लख लख वाधायूं। मां पहिरीं दफ़ा हिन दफ़े आई आहियां। मुंहिंजो मोबाइल नंबर आहे 05069432226। मां योगा टीचर आहियां। 15-16 सालनि खां योगा सेखारां पई। मुंहिंजे घर में ही योगा मां सेखारींदी आहियां। केरु पर्सनल क्लास वठंदो आहे त उहो बि मां सेखारींदी। मोबाइल नंबर ॿुधाए। मुंहिंजो मोबाइल नंबर आहे 05042167994। तुंहिंजो नालो छा आहे? दीपा कलवानी। ओके, थैंक यू। सभिनि खे चेटी चंड जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। मुंहिंजो नालो पलक सिंघानी आहे। असां पहिरीं दफ़ा ई इवेंट अटेंड कयूं पिया ऐं HR मैनेजर एंड असां पहिरीं दफ़ा आया आहियूं। सोची पिया अॻियां वधूं। मज़ो ॾाढो अची वेठो ऐं अॻियां बि असां अटेंड करूं। एॾो असांखे आहे कि अॻियां बि असां अटेंड करे सघूं। थैंक यू। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो मीरा उडरानी आहे। असांजे हिते वेजिटेरियन रेस्टोरेंट्स आहिनि दुबई में 20 सालनि खां ऐं 5-6 रेस्टोरेंट्स आहिनि। 2 बेकरी आहिनि उहो बि एग्जिस्ट आहे ऐं बेकरी रेस्टोरेंट आहे जेकी वेज नॉन वेज आहे। नालो आहे तमाशा। असांजे रेस्टोरेंट जो नालो आहे अर्बन दर्पण ऐं हुनजो नंबर अथव 043961395। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो वंदना केसरी आहे। मां एज अ सीनियर अकाउंटेंट कमु कंदी हुअमि। हाल फिलहाल पंहिंजे ॿारनि जी सेवा कंदी आहियां छोकी ॾाढा नंढड़ा आहिनि। मूंखे डांसिंग ऐं सिंगिंग जो ॾाढो शौक़ु आहे। पिक्चर मां आई आहियां, मूंखे ॾाढो मज़ो आयो आहे। हाणे अॻिते बि मां सभु इवेंट अटेंड करणु चाहींदमि। जय झूलेलाल। भगवानी आहियां। मां सिंधी मीडियम स्कूल में पढ़ियल आहियां। सिंधी लिखण पढ़ण सभु ॼाणा ऐं मां हिते पहिरियों दफ़ो आई आहियां। मूंखे ॾाढो सुठो लॻो। आशा आंटी जो मां पहिरियों ॿुधो त घणेई हो नालो पर पहिरियों दफ़ो मिली आहियां। पहिरियों दफ़ो ॾिठो आहे। मूंखे ॾाढो सुठो लॻो। अॻियां बि ईंदमि। जय झूलेलाल। नालो पूजा पारदर्शानी आहे। मां चार्टर्ड अकाउंटेंट आहियां। कॉस्ट अकाउंटेंट बि आहियां ऐं हाणे मां प्रैक्टिस कंदी आहियां। पहिरियों सर्विस कंदी हुअसि। मूंखे तव्हांजो प्रोग्राम तमामु वणियो एंड आई वुड लाइक टू थैंक आशा जी। आशा जी, थैंक यू सो मच कि तव्हांजो वंडरफुल आइडिया आहे भई सभई मिली करे गाना ॻायूं ऐं डांस कयूं। यू गेट द फीलिंग ऑफ टुगेदरनेस। हाणे मां सिंधी में चवां, असांखे ईअं लॻे थो भई असां सभु हिकु ई फैमिली जा आहियूं। वेरी वेरी नाइस आइडिया एंड अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर आशा। चेटी चंड जूं लख लख वाधायूं। मुंहिंजो नालो स्नेहा लखानी आहे। बाय प्रोफेशन मां अकाउंटेंट आहियां पर राइट नाउ मां होम मेकर आहियां ऐं पंहिंजे घर खे पंहिंजे ॿारनि खे हस्बैंड खे ॾिसां थी। ऐं हिन प्रोग्राम में मां पहिरीं बार आई आहियां पर मूंखे ॾाढो सुठो लॻो। आशा चांद जी खे मां ॾाढो ॾाढो धन्यवाद कयां थी कि भई पंहिंजी सिंधी भाषा खे अॻियां वधाइण लाइ एतिरो कुझु करे रहिया आहिनि ऐं असां ज़रूरु हिन में अॻियां ईंदासीं। हुननि जो साथ ज़रूरु ॾींदासीं। प्रोग्राम में फर्स्ट टाइम आई आहियां लेकिन ॿ टे साल पहिरीं आया हुआसीं पर हींअर फर्स्ट टाइम आहे। जाम सुठो लॻो आहे। आईंदा बि असां हिन प्रोग्राम में अटेंड कंदा रहंदासीं। थैंक यू सो मच। My mother born in Karachi. She's 79 years young, not old. Wow. मां बॉम्बे में रहंदी आहियां। हाणे मैं वॾी वठी जय झूलेलाल। ऐं चेटी चंड जी पहले सभिनी खे करोड़ करोड़ वाधायूं। ऐं हींअर असां आया आहियूं सभु गॾिजी करे एॾो मेलो मचायो आहे। चेटी चंड जो मेलो लॻो आहे आशा दीदी जे घर। आशा दीदी सां बि फर्स्ट टाइम मिली आहे। जाम मज़ो आयो।
अॻिते बि असां ईंदासीं, ज़रूरु ईंदासीं, नचंदासीं, टिपंदासीं। सभिनि खे हरकत वारे रोमा बेगरा गई पहले दफ़ा हिन ग्रुप में आई आहियां, मूंखे ॾाढो सुठो लॻो ऐं मां अॻिते बि हिन ग्रुप में जॉइन थींदसि। जय झूलेलाल। लख लख वाधाई हुजनि। मुंहिंजो नालो दिव्या रामनानी आहे। मां हिते रोला जी हिते रहंदी आहियां। मां पंहिंजे घर जी मुखियाणी आहियां ऐं पंहिंजो घर सुठे सां रहंदी आहियां। हेलो काव्या तलरेजा है, मां बॉम्बे से आया एंड मैं इवेंट मैनेजमेंट में काम करती हूँ। थैंक यू।